आउज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम ॾिसण ऐं ॿुधण वारनि खे अस्सलाम वालेकुम। दोस्तो, असीं पंहिंजे पार्ट ऑफ स्पीच जो कोर्स खे वधाईंदे हिकु ॿी क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं एडवर्ब खे डिटेल में पढ़ंदासीं। गॾोगॾु असीं डिफाइन कंदासीं काइंड्स ऑफ एडवर्ब। अॼु जी क्लास में असीं एडवर्ब खे A to Z कंप्लीट डिटेल में क्लियर कंदासीं। जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे लास्ट ताईं ॾिठो त आउं तव्हांखे गारंटी थो ॾियां त तव्हांखे एडवर्ब हमेशा लाइ पक्को थी वेंदो। त अॼु असां हिन क्लास खे स्टार्ट कंदासीं, लेकिन इन्ही खां पहिरीं असांजी हिकु गुज़ारिश हूंदी त जेकॾहिं तव्हां असांजे चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करो, साथ बेल आइकन जे बटन ते क्लिक करियो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन मिली सघे। गॾोगॾु हिन वीडियो खे लाइक करियो। जेकॾहिं हिन वीडियो मां तव्हांखे का ॻाल्हि सम्झ अचे या वरी पसंदि अचे त हिन वीडियो खे पंहिंजे दोस्तनि भाइरनि अज़ीज़नि ॾांहुं लाज़मी शेयर कजो ताकी उहे पिणु सम्झी ऐं सिखी सघनि। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु जी क्लास, जंहिंमें असीं एडवर्ब खे डिटेल में डिफाइन कंदासूं। व्हाट इज़ एडवर्ब? एडवर्ब आहे छा? एडवर्ब चवंदा छा खेनि? सभ खां पहिरीं त असांखे इहो मालूम हुअणु लाज़मी खपे त एडवर्ब लाइ त हिकु डेफिनेशन आहे। आन एडवर्ब इज़ अ वर्ड विच मॉडिफाइज द मीनिंग ऑफ आर वर्ब, आन एडजेक्टिव और आन अदर एडवर्ब। एडवर्ब हिकु अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको वर्ब खे बयानु कंदो आहे त असां कमु कहिड़ी हालत में कयोसीं, असीं कमु कहिड़े अंदाज़ में कयोसीं, असीं कमु केतिरे टाइम ऐं कहिड़े वक़्त में कयोसीं, असीं कमु कहिड़ी जॻह ते कयोसीं, उन्ही खे असीं चवंदा आहियूं एडवर्ब। यानी कि वर्ब असां पढ़ियोसीं, वर्ब यानी कि कमु। असीं को बि कमु कंदा आहियूं न, उहो असीं कहिड़ी जाइ ते किथे ऐं कीअं परफॉर्म कयोसीं, उन्ही खे बयानु कंदा आहियूं असीं एडवर्ब में। एतिरे ताईं तव्हांखे उमेद कंदा आहियूं समझ में अची वियो हूंदो त एडवर्ब आहे छा। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं काइंड्स ऑफ एडवर्ब जे मुतलिक़। त काइंड्स ऑफ एडवर्ब कहिड़ा आहिनि, उहे केतिरा आहिनि? हिते आहे देयर आर 7 काइंड्स ऑफ एडवर्ब। एडवर्ब जा जेके काइंड आहिनि उहे 7 हूंदा आहिनि। अच्छा, उहे 7 कहिड़ा हूंदा आहिनि इहो असां तव्हांखे ॿुधायूं था, लेकिन काइंड जो मतिलबु छा इहो कुझु सिखी वठो। यानी कि असां जेको आहे सो कम जी हालत खे बयानु कंदासीं, उहो 7 तरीक़नि में बयानु कंदासीं। जेको आहे असां कमु करियूं था उहो असां मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ में तव्हांखे ॿुधाईंदासीं त कमु असां कीअं, किथे, कहिड़ी जॻह ते ऐं कहिड़े हिसाब सां कयोसीं, उहो असां जेको आहे सो काइंड्स ऑफ एडवर्ब में पढ़ंदा आहियूं। इन लाइ हिते असां वटि 7 काइंड आहिनि, जंहिंमें असां वटि फर्स्ट में आहे एडवर्ब ऑफ टाइम, एडवर्ब ऑफ फ्रीक्वेंसी, एडवर्ब ऑफ प्लेस, एडवर्ब ऑफ मैनर, एडवर्ब ऑफ डिग्री आर क्वांटिटी, एडवर्ब ऑफ अफर्मेटिव एंड नेगेशन, एडवर्ब ऑफ रीज़न। ये 7 काइंड आहिनि एडवर्ब जा। हाणे असीं हिननि खे स्टेप बाय स्टेप 1 by 1 करे डिटेल में समझंदा आहियूं। इन खां पहिरीं वरी बि हिकु दफ़ो ॿीहर चवंदुसि त वीडियो खे लाइक करियो, शेयर ज़रूरु कजो। एडवर्ब ऑफ टाइम, इट्स काइंड ऑलवेज शो टाइम आर वी से विच शो व्हेन। यानी कि एडवर्ब ऑफ टाइम में असीं ॻाल्हि कंदा आहियूं वक़्त जी, त असीं को बि कमु केतिरे वक़्त में ऐं कहिड़े वक़्त में कयोसीं, उहो सभु कुझु असीं एडवर्ब ऑफ टाइम में ॻाल्हि कंदा आहियूं, जेको असांजो फर्स्ट काइंड ऑफ एडवर्ब आहे, जंहिंजी डेफिनेशन असीं ॾिठीसीं। हाणे मिसाल कुझु सम्झूं था। ही कम्स हेयर डेली, ही रोज़ानो हिते अचे थो। यानी कि असां टाइम पिया ॿुधायूं त ही हिते केतिरे दफ़ा अचे थो, ही हिते जेको आहे सो रोज़ानो अचे थो। त रोज़ानो यानी कि डेली असांजो थी वेंदो टाइम, एडवर्ब ऑफ टाइम। इन खां अलावा सेकेंड असां वटि आहे आई हैव हर्ड दिस बिफोर, यानी कि आउं पहिरीं हिन खे ॿुधी चुको आहियां। त हिकु दफ़ो असां वरी बि चवंदासीं, इन में असीं सिर्फ़ु टाइम जी ॻाल्हि कंदा आहियूं। त बिफोर यानी कि हिकु दफ़ो पहिरीं आउं हिन खे ॿुधी चुको आहियां, यानी कि को वक़्तु हो जंहिंमें आउं हिन खे ॿुधियो हो। त हिते बि असीं वक़्त जी ॻाल्हि करियूं पिया। इन खां अलावा थर्ड मिसाल में इहो चयो आहे वी शल नाउ बिगिन टू वर्क, यानी कि हाणे असां पंहिंजो कमु स्टार्ट कंदासीं। हिते नाउ असांजो जेको आहे सो एडवर्ब ऑफ टाइम आहे। उमेद कंदा आहियूं तव्हांखे फर्स्ट काइंड ऑफ एडवर्ब समझ में अची चुको हूंदो। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं सेकेंड काइंड ऑफ एडवर्ब, जेको असांजो आहे एडवर्ब ऑफ प्लेस। हिन में असीं ॻाल्हि कंदा आहियूं त जेको बि कमु असां कयोसीं उहो कहिड़ी जॻह ते परफॉर्म कयो वियो
ऐं उहो असां कीअं ऐं किथे कंदा आहियूं उन खे असीं चवंदा आहियूं एडवर्ब ऑफ प्लेस। इन लाइ हिकु निजी डेफिनेशन आहे, इट्स काइंड ऑलवेज शो विच प्लेस वेयर वी परफॉर्म वर्क, यानी कि असां पंहिंजो कमु कहिड़ी जॻह ते परफॉर्म कयोसीं। हिते असां कुझु मिसाल ॾींदा आहियूं। कमु असांजो जेको आहे सो वर्ब आहे, त कम इन यानी कि हिते अच, हिन में अच, इन असांजो थी वेंदो एडवर्ब ऑफ प्लेस, यानी कि अंदरि जेको आहे हिकु जॻह आहे। कम इन यानी कि कमरे में अच, अंदरि अच, हिकु जॻह आहे जिते अच, त उन खे असीं चवंदा हुआसीं एडवर्ब ऑफ प्लेस। इन खां अलावा सेकेंड में असां वटि आहे स्टैंड हेयर, हिते बी, त हेयर असांजो थी वेंदो एडवर्ब ऑफ प्लेस, यानी कि हेयर यानी हिकु जॻह आहे। माई फ्रेंड इज़ आउट, मुंहिंजो दोस्त ॿाहिरि आहे, ॿाहिरि यानी हिकु जाइ आहे जिते आहे, त आउट असांजो थी वेंदो एडवर्ब ऑफ प्लेस। उमेद कंदा आहियूं अव्हांखे सेकेंड काइंड ऑफ एडवर्ब पिणु सम्झ अची चुको हूंदो। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं थर्ड काइंड ऑफ एडवर्ब में, जंहिंमें असां वटि आहे एडवर्ब ऑफ फ्रीक्वेंसी। त एडवर्ब ऑफ फ्रीक्वेंसी छा आहे? लफ़्ज़ फ्रीक्वेंसी मां तव्हांखे मालूम थी चुको हूंदो त एडवर्ब ऑफ फ्रीक्वेंसी छा आहे। फ्रीक्वेंसी असीं चवंदा आहियूं हिकु सेकेंड या हिकु मिंट में जेको रिपीटेशन थिए उन खे असीं चवंदा आहियूं फ्रीक्वेंसी। फ्रीक्वेंसी हिकु फिज़िक्स जो लफ़्ज़ आहे, फ्रीक्वेंसी फिज़िक्स में आम अचे थो, त असां फिज़िक्स जी हिकु मिसाल ॾियूं था ऐं तव्हांखे सम्झायूं था, बाद में इन जा मिसाल कंदासीं। फ्रीक्वेंसी असीं जेको आहे सो फिज़िक्स में चवंदा आहियूं त हिकु मिंट में साइकिल जो टायर केतिरा दफ़ा चकर लॻायो, त उन खे असीं चवंदा आहियूं फ्रीक्वेंसी। फ्रीक्वेंसी यानी कि हिकु टाइम हूंदो आहे जंहिंजे अंदरि रिपीटेशन थिए, जंहिं टाइम जे अंदरि जेतिरो दफ़ा का ॻाल्हि रिपीट थिए उन खे असीं चवंदा आहियूं फ्रीक्वेंसी। त एडवर्ब ऑफ फ्रीक्वेंसी में पिणु असीं उहा ई ॻाल्हि कंदासीं त हिन जेको कमु कयो वियो आहे उहो केतिरे टाइम में केतिरे दफ़ा कयो वियो आहे, उन खे असीं चवंदासीं एडवर्ब ऑफ फ्रीक्वेंसी। चलो मिसालनि में सम्झण जी कोशिशि कंदा आहियूं। हिते असां वटि आहे आई टोल्ड यू ट्वाइस, यानी कि आउं तव्हांखे 2 दफ़ा ॿुधायो। हिते ट्वाइस यानी कि रिपीटेशन आहे, हिकु दफ़ो न 2 दफ़ा ॿुधायो, त इन खे असीं चवंदासीं एडवर्ब ऑफ फ्रीक्वेंसी, यानी कि ट्वाइस। द पोस्टमैन कॉल्ड अगेन, हिकु दफ़ो वरी हिन जेको आहे सो सॼो चयो, त अगेन असांजो थी वेंदो फ्रीक्वेंसी। आई हैव नॉट सीन हिम वंस, ऐं इनखे पहिरीं कॾहिं बि न ॾिठो आहे, यानी कि वंस असांजो थी वियो फ्रीक्वेंसी। त उमेद कंदा आहियूं तव्हांखे इहो पिणु सम्झ अची वियो हूंदो त फ्रीक्वेंसी एडवर्ब ऑफ फ्रीक्वेंसी छा आहे। एडवर्ब ऑफ फ्रीक्वेंसी जो मतिलबु त रिपीटेशन या उहो कमु जेको तव्हां बार बार कयो हुजे या बिल्कुलु न कयो हुजे, पहिरें दफ़ा कयो हुजे। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं काइंड ऑफ फोर्थ जे मुतालिक़, जंहिंमें असीं पढ़ंदासीं एडवर्ब ऑफ मैनर। मैनर मां ई तव्हां सम्झी विया हूंदा त कमु करण जो ढंग। असां मैनर चवंदा आहियूं कंहिं ढंग खे, कंहिं रीत खे, कंहिं तरीक़े खे। मैनर जो मतिलबु ई इहो आहे। त हाणे असीं इन में ॻाल्हि कंदासीं जेको बि असीं कमु कयो उन कमु करण जो अंदाज़ कहिड़ो हो, उहो असीं ॻाल्हि कंदा आहियूं एडवर्ब ऑफ मैनर में। अच्छा, इन खे असीं सम्झंदा आहियूं। इन खां पहिरीं डेफिनेशन खे थोरो ॾिसे वठूं। इट्स काइंड शो हाउ आर इन वाट मैनर, यानी कि को बि कमु कहिड़े तरीक़े सां कयो वियो, कहिड़े ढंग सां कयो वियो। हाणे मिसालनि में सम्झण जी कोशिशि कंदा आहियूं। असद रीड क्लियरली, असद जेको आहे सो क्लियर पढ़ियो, त असद जे पढ़ण जो अंदाज़ कहिड़ो हो, क्लियर। त असद जे पढ़ण जो ढंग हो क्लियर। अच्छा, इन खां अलावा असांजो आहे द चाइल्ड स्लेप्ट साउंडली, जेको आहे सो साउंडली असांजो थी वेंदो एडवर्ब ऑफ मैनर। इन खां अलावा आहे दिस स्टोरी वेल रिटन, ही जेको आहे वेल यानी कि इन जी स्टोरी लिखण जो ढंग, स्टोरी लिखण जो अंदाज़ वेल, त इन खे असीं चवंदासीं एडवर्ब ऑफ मैनर। उमेद कंदा आहियूं एतिरे ताईं तव्हांखे क्लियर थी चुको हूंदो। चलो हाणे असीं हलूं था हिकु ॿिए काइंड ना, जंहिं काइंड में असीं ॻाल्हि कंदासीं 5 नंबर एडवर्ब ऑफ डिग्री आर क्वांटिटी। लफ़्ज़ क्वांटिटी यानी कि मिक़दार। हाणे इन में असीं ॻाल्हि कंदासीं कंहिं कम जे मुतलिक़ जेको केतिरे दफ़ा, हाउ मच, हिते ॾिसो लिखियलु आहे हाउ मच, वाट डिग्री आर वाट जेको आहे सो एक्सटेंट। त इन बाबति असीं ॻाल्हि कंदासीं। चलो मिसालनि जी मदद में इन खे सम्झंदा आहियूं त एडवर्ब ऑफ क्वांटिटी छा आहे। एडवर्ब ऑफ क्वांटिटी में आहे आई एम फुल प्रीपेड, ऐं जेको आहे सो मुकमल तयारी सां आहियां। ऐं तव्हांखे ॻाल्हि कई त क्वांटिटी यानी कि मिक़दार, हिते जेको आहे सो असीं तादाद जी ॻाल्हि करूं पिया, त आउं केतिरे क़दुरु जेको आहे सो तयारी में आहियां, हाफ में आहियां, फुल में आहियां, बिल्कुलु न आहियां, ज़ीरो में आहियां, केतिरे में आहियां। त हिते असीं फुल असांजो लफ़्ज़ थी वेंदो एडवर्ब ऑफ क्वांटिटी। लफ़्ज़ इन खां अलावा हिकु ॿियो मिसाल आहे यू आर क्विटली रॉन्ग, तव्हां जेको आहे सो क्विट रॉन्ग आहियो। इन खां अलावा थिंग्स आर नो बेटर इट प्रेज़ेंट, यानी कि हिन हाल में जेको आहे सो शयूं ठीकु न आहिनि।
तो नो बेटर असांजो थी वेंदो डिग्री, नो बेटर असांजी डिग्री थींदी, फुल असांजो क्वांटिटी थी वेंदी। त इन में असीं ॻाल्हि कंदा आहियूं डिग्री जे मुतलिक़ या क्वांटिटी जे मुतलिक़ ॿई अची विया। ॾिसो हिते नो बेटर इहो असांजी हिकिड़ी डिग्री थी वई ऐं जेको आहे सो फुल ऐं क्वाइट असांजो थी वेंदो हिकु क्वांटिटी। उमेद कंदा आहियूं एतिरे ताईं तव्हांखे पिणु क्लियर थी चुको हूंदो। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं 6 नंबर जी, जंहिंमें असां वटि आहे एडवर्ब ऑफ अफर्मेशन आर नेगेशन। एडवर्ब ऑफ अफर्मेशन आर नेगेशन छा आहे? हिकु अहिड़ो अल्फाज़ हूंदो आहे जंहिंजे जवाब में अव्हांखे येस या नो चवणो पवे। येस चवंदा त अफर्मेशन में ईंदो, नो चवंदा त नेगेशन में ईंदो। अहिड़ी ॻाल्हि में अच्छा इन खे असीं सम्झण जी कोशिशि कंदा आहियूं। वरी मां तव्हांखे इहो डिटेल में सम्झाईंदुसि त अफर्मेशन ऐं नेगेशन छा हूंदा आहिनि। इन लाइ हिते ॿ मिसाल आहिनि। श्योरली यू आर मिस्टेकन, तव्हांजी छा वाकई तव्हांजी ग़लती आहे। हिते अमल चवंदो येस या न, यानी कि तव्हांजी ग़लती आहे। तव्हां छा चवंदा रिस्पॉन्स में? येस मुंहिंजी ग़लती आहे, या चवंदा ये नो। त श्योरली हिकु अहिड़ो लफ़्ज़ थी वियो जंहिंजी वजह सां असांखे जवाब में येस या नो चवणो पवे पियो। त ये जेको आहे सो श्योरली असांजो थी वेंदो अफर्मेशन या नेगेशन। जेको अव्हांजो जवाबु हूंदो उन हिसाब सां अव्हां इनखे चई सघो था। इन खां अलावा सेकेंड मिसाल इहा आहे ही सर्टेनली वेंट, ही यकीनी वियो। अव्हां छा चवंदा येस या नो। त लफ़्ज़ सर्टेनली जे वजह सां इहो जुमिले जी मीनिंग ठाहे पई, इन जुमिले ते वज़न अचे पियो। त इन लफ़्ज़ खे असीं चवंदासीं एडवर्ब ऑफ अफर्मेशन आर नेगेशन। एतिरे ताईं तव्हांखे उमेद कंदा आहियूं सम्झ में अची चुको हूंदो। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं लास्ट काइंड ऑफ एडवर्ब, जंहिंमें असीं ॻाल्हि कंदासीं एडवर्ब ऑफ रीज़न, यानी कि को बि कमु करणु, यानी कि वर्ब जेको बि असीं कमु करूं था उन जी वजह छा आहे, उन जो रीज़न कहिड़ो आहे, उन खे असीं चवंदा आहियूं एडवर्ब ऑफ रीज़न, कमु करण जो वजह। हिते असां वटि ॿ मिसाल आहिनि। ही इज़ हैंड्स अनेबल टू रिफ्यूट द चार्जिस। जेको आहे सो हिते हैंड्स ऐं ॿिए सेंटेंस में आहे देयरफॉर। इहे ॿई असांजा थी विया एडवर्ब ऑफ रीज़न। रीज़न मां ई तव्हां सम्झी विया हूंदा त अहिड़ो कमु जेको करण जी का वजह हुजे। चलो आउं सिंधी में तव्हांखे सम्झायां थो। आउं सबक़ु लिखियो छाकाणि असांजा कल्ह पेपर आहिनि। हिते ॾिसो त छाकाणि बिकॉज़ असांजो थी वेंदो एडवर्ब ऑफ रीज़न, यानी कि मूंखे सबक़ु लिखण जी मुंहिंजी वजह कहिड़ी हुई, असां ते जेको आहे सो सबक़ु लिखण जो छा लाइ वज़न ॾिनो वियो। त इन ॻाल्हि खे असीं चवंदा आहियूं एडवर्ब ऑफ रीज़न। उमेद कंदा आहियूं अॼु जी जेको क्लास हुई एडवर्ब जे मुतलिक़ तव्हांखे डिटेल में सम्झ आई हूंदी। जेकॾहिं अॼु जी क्लास तव्हांखे क्लियर सम्झ आई आहे त हिन वीडियो खे लाइक करियो, शेयर करियो ऐं गॾोगॾु जेको आहे सो असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो अगरि नया आयो हो त। इंशाअल्लाह ताला हाणे असीं पंहिंजे पार्ट ऑफ स्पीच जी हिकु ॿी क्लास सां तव्हां सां मिलंदासीं। तेसिताईं ताईं ख़ुदा हाफ़िज़। सिंध बारा जियन सिंधी टोपी अज घटवारा जियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता रची नची यारो अंत हिकड़ो